अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे नाउन जे बारे में। जीअं त मां तव्हांखे लास्ट वीडियो में ॿुधायो हुयो त पंहिंजो नेक्स्ट टॉपिक नाउन जे बारे में हूंदो, जेका पार्ट्स ऑफ स्पीच जो फर्स्ट पार्ट आहे। हाणे अॼु जे मां लेक्चर में तव्हांखे ॿुधाईंदमि त नाउन छा आहे, इहो छो यूज़ थींदो आहे। त फर्स्ट ऑफ ऑल मां तव्हांखे नाउन जी डेफिनेशन ॿुधायां। नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड नाउन। इन खे मां इज़ी वर्ड्स में सिंपल तरीक़े सां ॿुधायां त को बि शइ जो नालो नाउन आहे। ठीकु आहे, को बि शइ जो नालो, को बि जॻह हुजे, उते इंसान हुजे, जानवर हुजे, को बि शइ हुजे, उनजो जेका नालो हूंदो उनखे नाउन चयो वेंदो। आई होप तव्हांखे इहा शइ क्लियर हूंदी। हाणे मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई करे सम्झायां त अली, काशिफ, मुइज़, हैदर, कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, दिल्ली, लंडन, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, ताजमहल, कायदे आज़म, इहो छा हुया? नाला हुया। अगरि हाणे तव्हांजे साम्हूं को अहिड़ो सेंटेंस अची वञे जंहिंमें नालो हुजे त तव्हांखे ख़बर हूंदी त इहो छा आहे? नाउन आहे। नाउन जी 5 टाइप्स आहिनि। नंबर 1 प्रॉपर नाउन, नंबर 2 कॉमन नाउन, नंबर 3 मटीरियल नाउन, नंबर 4 कलेक्टिव नाउन, नंबर 5 एब्स्ट्रैक्ट नाउन। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त प्रॉपर नाउन छा आहे। प्रॉपर नाउन को बि ख़ासि शइ खे चयो वेंदो आहे, ख़ासि शइ जे नाले खे। ठीकु आहे, उर्दू में इन जी डेफिनेशन थोड़ी मां गाइड कयां त किसी मखसूस नाम को प्रॉपर नाउन कहते हैं। को बि ख़ासि शइ खे प्रॉपर नाउन चयो वेंदो आहे। इंग्लिश में ॿुधायां त एनी स्पेसिफिक नेम आर कॉल्ड प्रॉपर नाउन। वरी मां हिकिड़ी दफ़ा रिपीट कयां, प्रॉपर नाउन छा आहे? को बि ख़ासि शइ या मखसूस शइ खे प्रॉपर नाउन चयो वेंदो आहे। एग्ज़ाम्पल सां मां ॿुधायां त ताजमहल, हाणे इहो हिकिड़ी ख़ासि जॻह जो नालो आहे। हैदराबाद, इहो हाणे हिकिड़े शहर जो नालो आहे। ॿी एग्ज़ाम्पल्स ॾियां त पेरिस, आईफोन, नोकिया, इलाही सारियूं एग्ज़ाम्पल्स आहिनि। तव्हां इहो नेट ते सर्च करे सघो था। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त कॉमन नाउन छा आहे। कॉमन नाउन ऐं प्रॉपर नाउन में हिकिड़ी शइ जो डिफरेंस आहे। प्रॉपर नाउन में छा हुयो? ख़ासि शइ। कॉमन में छा हूंदो? उनजो उलट, मतिलबु उनजो ऑपोज़िट हूंदो आम शइ। मतिलबु इहो आहे त को बि आम शइ, जॻह या जानवर जे नाले खे कॉमन नाउन चयो वेंदो आहे। जीअं त मां एग्ज़ाम्पल सां ॿुधायां, शरबत। हाणे शरबत त को बि थी सघे थी। ठीकु आहे, त इहो छा थी वियो? कॉमन नाउन। ॻोठ, विलेज, हाणे ॻोठ जो नालो त न चयो आहे, त उहो को बि ॻोठ थी सघे थो, त इहो कॉमन नाउन थी वियो। हाणे इन सां अलावा थोरो मां ॿुधायां त दरिया थी वियो, किताब। हाणे अगरि इहो ई शइ मां तव्हांखे ॿुधायां, जेका किताब जे बारे में ॿुधायां, बुक, इहो कॉमन आहे। ठीकु आहे, अगरि इहो ई मां चई छॾां त इंग्लिश बुक, इंग्लिश जी किताब, ठीकु आहे, त उहो प्रॉपर नाउन थी वेंदो। ठीकु आहे, हाणे इहो हुयो डिफरेंस हिन जे विच में। आई होप तव्हांखे प्रॉपर ऐं कॉमन क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त मटीरियल नाउन छा आहे। मटीरियल नाउन सिंपली मां ॿुधायां सिंपल तरीक़े सां त मटीरियल नाउन उहो हूंदा आहिनि जेका पाण ॿी को शइ सां ठहंदा आहिनि। सिंपल मां एग्ज़ाम्पल ॿुधायां त गोल्ड थी वियो, आयरन थी वियो, स्टील थी वियो। ठीकु आहे, इहो बिल्कुलु सिंपल हुयो त को बि अहिड़ी शइ जेका ॿी शइ सां ठहे पई, उहो मटीरियल नाउन थींदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त कलेक्टिव नाउन छा हूंदा आहिनि। कलेक्टिव नाउन उहो हूंदा आहिनि जेका पाण ग्रुप सां ठहंदा आहिनि, हिकिड़ी शइ सां न, ग्रुप सां। हाणे हिन में जेका ग्रुप ज़ाहिर करे, एग्ज़ाम्पल सां ॿुधायां तव्हांखे क्लियर थी वेंदी इहो शइ। त हिकिड़ी टीम आहे, क्रिकेट टीम। क्रिकेट टीम में हिकिड़ो प्लेयर न हूंदो आहे। ठीकु आहे, 11 हूंदा आहिनि। त छा थियो? उहो हिकिड़ी टीम आहे, उहो ग्रुप आहे। हाणे जीअं स्टूडेंट्स आहियूं पाण, त स्टूडेंट्स में छा थींदो आहे? साइंस ग्रुप हूंदा आहिनि, कॉमर्स ग्रुप्स हूंदा आहिनि, आर्ट्स ग्रुप हूंदा आहिनि। ग्रुप में हर शइ डिवाइड आहे। जेका शइ हूंदी जंहिंखे ग्रुप में ॿुधायो वञे या जेका ग्रुप में ज़ाहिर थिए, उहो कलेक्टिव नाउन थींदो। जीअं त थी वियो नेशन, आर्मी थी वई, फैमिली आहे पंहिंजी, क्राउड आहे, को कंपनी आहे, त इहो छा थींदो? कलेक्टिव नाउन। आई होप तव्हांखे कलेक्टिव नाउन बि क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त एब्स्ट्रैक्ट नाउन छा आहे। एब्स्ट्रैक्ट नाउन जेका आहे उहो को इंसान जी खूबी, हालत या फीलिंग खे ज़ाहिर करे, मतिलबु जज़्बात खे ज़ाहिर करे। ठीकु आहे, एग्ज़ाम्पल सां ॿुधायां त बहादुर। बहादुर छा आहे? इंसान जी खूबी आहे, ब्रेव। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हैप्पी। हैप्पी छा आहे? फीलिंग। स्लीपी, हालत। एंग्री छा आहे? फीलिंग अची वई। त एब्स्ट्रैक्ट नाउन उहे हूंदा आहिनि जेका इंसान जी खूबी, हालत या जज़्बात खे ज़ाहिर करे, उहो एब्स्ट्रैक्ट नाउन हूंदा आहे। वरी हिकिड़ी दफ़ा रिपीट कयां, एब्स्ट्रैक्ट नाउन छा हूंदा आहिनि? जेका इंसान जी खूबी, हालत या फीलिंग्स खे ज़ाहिर कनि। एग्ज़ाम्पल सां ॿुधायां त एंगर, जीअं मां विच में एग्ज़ाम्पल ॾिनी हुई।
डिस्करेज थी सघे थो, हंग्री थी सघे थो, हैप्पी, टायर्ड, नर्वस ऐं अहिड़ी ॿी सारियूं एग्ज़ाम्पल्स आहिनि। ब्रेव आहे, जीअं हिन में मां खूबीअ में ॿुधाए छॾियो। हाणे तव्हांजो कमु इहो आहे त जेका मां अॼु पढ़ायो आहे इहो टॉपिक तव्हां नेट ते ज़रूरु सर्च कजो ऐं इन जी एग्ज़ाम्पल ज़रूरु तव्हां हिकिड़ी दफ़ा ॾिसी वठिजो। तव्हांखे हुन सां हेल्प मिलंदी ऐं तव्हांखे हर शइ प्रॉपर सम्झ ईंदी। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हुयो ऐं तव्हांखे अगरि को बि क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।